ऐप जेका आहे सा हिन मोबाइल ते टच मोबाइल ते हिकिड़ी एप्लीकेशन थींदी, उहा ऐप थींदी। उहा ऐप जॾहिं स्कूल में उस्ताद वेंदो, सुबुह जो बि उन ते आङूठो हणंदो त पंहिंजो जेको आहे उस्ताद हाज़िर थियो, मंझंदि जो बि उस्ताद आङूठो हणंदो त उस्ताद हाज़िर थियो। वरी जेको इन ऐप वारे सिस्टम में न आयो ऐं त उहो उस्ताद एब्सेंट कयो वेंदो, उनजी पघार बंदि कई वेंदी। बाबा असां कल्ह बि इहा दावा कईसीं त सिंध जो प्राइमरी उस्ताद सिंध जो बि वाली वारिस आहे, सिंध जी तइलीम जो बि वारिस आहे। असां कॾहिं कोन्हे चयो त को प्राइमरी उस्ताद स्कूलनि में न अचे। असां दावा सां था चऊं त सिंध जा वॾे में वॾा ख़ैरख़्वाह बि असां आहियूं ऐं सिंध जा वॾे में वॾा स्टेक होल्डर बि असां आहियूं। जॾहिं असांजे मथां जेका पॉलिसी लाथी थी वञे त उन पॉलिसीअ लाइण खां अॻु में स्टेक होल्डरनि खे विहारे वञे। असांखे न विहारे वियो। असांखे आला अदालतुनि जे लाइ बि हद खां वधीक एतिराम आहे। असां उस्ताद आहियूं, असां नज़म व ज़ब्त जो पाण दर्स ॾियण वारा माण्हू आहियूं। आला अदालतूं बि चवनि थियूं त ऐप उस्तादनि जे लाइ लाज़मी थिए, असांखे क़बूल आहे। पर असांखे इन ऐप वारे सिस्टम ते तहफ़ुज़ात आहिनि, उहे तहफ़ुज़ात असांजा ॿुधा वञनि। अॼु तव्हांजे फोरम जी मार्फत मां आला अदालतुनि खे बि अपील थो कयां, मोहतरम जज साहिबनि खे बि अपील थो कयां त असांखे बि उन जी धुर बणायो वञे, असांजो मौक़ो ॿुधो वञे। जॾहिं त ऐप हिन मोबाइल ज़रिए थींदी, 80% असांजे जेको प्राइमरी उस्ताद आहे, 70 खां 80% प्राइमरी उस्ताद ग़रीबी हाल में उस्ताद जो प्राइमरी उस्ताद आहे। हिन वक़्तु ॾिसो था महांगाई चोड़ चढ़ी चुकी आहे। हिन महफ़िल में जेकॾहिं मां 20 उस्ताद वेठा आहिनि त टच मोबाइल 5 उस्तादनि खे हूंदी, 6 उस्तादनि खे हूंदी। 70 खां 80% प्राइमरी उस्तादनि खे टच मोबाइल न आहे, उहा जेका ऐप लॻंदी टच मोबाइल ते लॻंदी। असां सरकार खे चयो आहे त तव्हां वटि स्ट्रेंथ आहे। असां वटि जेका 1,14,000 प्राइमरी उस्ताद आहिनि, उन्हनि 1,14,000 प्राइमरी उस्तादनि खां तव्हां हीअ इज़ाफ़ी ड्यूटी था वठो, उन्हनि खे मोबाइल तव्हां हीअ मुहैया कयो। उन खां पोइ जेके असांजा 35,000 सिंध जा प्राइमरी उस्ताद प्राइमरी स्कूल जेके हिन वक़्तु खंडरात जी शिकिल अख़्तियार करे विया आहिनि, उन्हनि स्कूलनि खे तव्हां ॿीहर उन्हनि खे ठाहियो, उन जूं बिल्डिंगियूं कयो। ऐं असांजी हीअ घुरिज आहे त जेके असांजा प्राइमरी स्कूल आहिनि, 43,000 प्राइमरी स्कूल असांजा हिन महिल फंक्शन था कनि। ऐं हर हिकु स्कूल में हिकु असांजो हेड टीचर हूंदो आहे। हेड टीचर जी असांखे ॾुख सां चवणो थो पवे त उन जो जेको अलाउंस आहे, उहो अलाउंस हेड मास्टरी अलाउंस 60 रुपया आहे। 60 रुपए में अॼु चाकनि जी हिकिड़ी दॿी बि कोन थी मिले। असांजी सरकार खे इहा अपील आहे, तव्हां 43,000 जेके असांजा स्कूल आहिनि, उन्हनि स्कूलनि में तव्हां जेको असांजो हेड मास्टर आहे, उन जे फिल फोर तव्हां उन जूं बिल्डिंग बि ठारायो। उन हेड मास्टर जे अकाउंट में सरकार जी मार्फत 50,000 फौरी मोकिलियो त जीअं असां उन जो जेको सोलर सिस्टम आहे पंहिंजे स्कूल में उहो हणाए सघूं, उन में बैटरियूं वठी सघूं, उन में सोलर प्लेटां वठी सघूं, उन्हनि में ईवा वठी सघूं, जीअं नेट उन ते मुक़ररु हुजे। 8,000 घटि में घटि प्राइमरी उस्ताद जी जेको सो हेड मास्टरी अलाउंस 8,000 कयो वञे। उहो छाजे खां कयो वञे त घटि में घटि महीने में 2 दफ़ा 3 दफ़ा नेट पैकेज थींदो, तॾहिं असां वटि सिग्नल उहे कमु कंदा। उहो नेट पैकेज बि हेड मास्टर उन में कराए। तव्हां असांखे इहे सहूलियतूं मुक़ररु कयो त मां PTL जे उहिदेदार जी हैसियत में, डिवीज़न जे अॻुवाण जी हैसियत में, उस्तादनि जे नियाज़मत जी हैसियत में हर फॉर्म ते इहा ॻाल्हि कई आहे। अॼु बि इन फॉर्म ते इहा थो ॻाल्हि कयां त सिंध जो प्राइमरी उस्ताद सिंध जो वारिस आहे। पोइ तव्हां असांखां 5 कलाक ड्यूटी न वठो। सिंध जो प्राइमरी उस्ताद 6 कलाक ड्यूटी करण जे लाइ तयारु आहे। असां कल्ह बि सिंध जी तइलीम जा सॼण हुयासीं, सिंध जा ख़ैरख़्वाह हुयासीं। अॼु बि असां चाहियूं था त सिंध जी तइलीम बहितर थिए।